असीं पंहिंजो पाण खे निदामत महसूस था करूं त काफ़ी देरि खां पोइ आया आहियूं ऐं असीं सम्झूं था त असांखे अॻु में अचणु खपे हा। अवां त हिन मज़लूम माण्हू जी मदद लाइ हिन जो सहारो बणिजण लाइ असांखे अॻु में अचणु घुरिजे हा। असीं सम्झूं था त फ़िलहालु हिननि खे ॿिनि क़िस्मनि जूं मदद जी ज़रूरत आहे। हिकु त कंहिं बि हुकूमत खे कुझु बि खपे, इहो नियाणी जो 7 ॾींहं जो लाश आहे, ज़रूरु किथे न किथे लुड़ी पुॼंदो, ईअं ख़राबु थी कोन थी ख़तमु थी वेंदो। पहिरीं त उन लाश खे ॻोल्हण जी कोशिशि कई वञे। असीं हुकूमत खां मुतालबो कंदासीं त कीअं बि करे जेको आहे, जेकॾहिं को सवात में वाक़ियो थियो त उन सॼी दुनिया प्रेस मज़मत करे थी। हे हिकिड़े ॻोठ में नंढड़ी मासूम नियाणी जो वाक़ियो आहे त ख़ामोशी ॾाढी दर्दनाक ऐं ख़राबु ॻाल्हि आहे। ऐं हुकूमत खां अपील कंदुसि त पहिरीं त इनखे लाश खे ॻोल्हण जी ॻोठ जे माण्हुनि वटि ताज़त करण बि आयासीं ऐं हक़ीक़तूं मालूम करणु आयासीं। तंहिं जॾहिं रोशन दौर में जॾहिं दुनिया में सभिनी इंसाननि जे हक़नि जी आज़ादी जी ॻाल्हि आहे, उते हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ जंहिंमें 1000-1500 माण्हू रहंदा हुजनि, उनखे यरगमाल ठाहे ऐं उनजे माण्हुनि खे धंधे दाड़ी रोज़ी कमाइण खां बेकार कयो वञे ऐं जेको रोज़ी कमाइण लाइ वञे उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं हिकिड़े ई ॻोठ मंझां 60-65 माण्हुनि मंझां कुझु केसनि में चालान हुजनि, के हिते हुजनि, के शिकारपुर हुजनि, के नवाबशाह हुजनि, जी ॿुधो वियो आहे त ॿुधायो वियो असांखे, ऐं केतिरा ग़ाइब आहिनि। इहा निहायत दर्दनाक सूरत हाल आहे ऐं इन सूरत हाल ते सिंध जे माण्हुनि जो ख़ामोश वेहण बि अजीब आहे। ॿियो असीं इहो सोचे हिते आयासीं त हिननि माण्हुनि जी कहिड़ी क़ानूनी मदद करे सघूं था जो हिननि जा माण्हू आज़ादु थियनि, गुम थियल माण्हू जेके आहिनि से वापसि अची वञनि ऐं हीअ माण्हू बिना ख़ौफ़ ख़तर जे, हीअ को इसराइल फ़लस्तीन जी जंग त कोन्हे जो हिन टुकड़े खे इहे गाज़ा ठाहियो वञे। हीअ त पाकिस्तान जे माण्हुनि पंहिंजे मुतालबनि, पंहिंजे हक़नि जे लाइ हिकिड़ो जिदोजहद कई, उनखे तव्हां ग़लति सम्झो था, सही सम्झो था, तव्हां वटि कानून आहे, कानूनी क़दम कयो, पर इहे माण्हुनि खे बेरोज़गार करणु, घरनि खां ॿाहिरि निकिरणु न वञणु, क़ैद करणु, इंतिहाई दुनिया जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि जी ख़बर पए त मां सम्झां थो त उहे ख़ौफ़ मंझां परेशान थींदा ऐं असीं कोशिशि कंदासीं त वञी करे कानूनी तौर ते सलाह मशवरत करे असांजी हक़ीक़तूं वरितियूं आहिनि, कुझु काग़ज़ वसाए मिलिया आहिनि जेके हिते आहिनि, जेके माण्हू ग़ाइब आहिनि उन्हनि खे इंशा अल्लाह ताला असीं कोशिशि कंदासीं त ॿाहिरि हुकूमत उन्हनि खे पेश करे, ॿाहिरि करे, आज़ादु करे या को केस